इमरान खान जे इम्कानी गिरफ़्तारी जो इतला मिलंदे पीटीआई अॻवान ऐं कारकुन ज़मान पार्क पहुची विया आहिनि। पीटीआई जी क़यादत तरफ़ां सोशल मीडिया ते कारकुननि खे ज़मान पार्क पहुचण जी हिदायत कई वई आहे। फवाद चौधरी चयो त इमरान खान जी गिरफ़्तारी जी कोशिश सां हालतूं ख़राब थींदियूं। नाअहल हुक्मराननि खे ख़बरदार करियूं था त होश खां कमु वठो। पीटीआई जा कारकुन जल्द ज़मान पार्क पहुचनि। मीडिया सां ॻाल्हाईंदे शाह महमूद कुरैशी ऐं फवाद चौधरी जो चवणु आहे त इमरान खान जी ज़िंदगी खे ख़तरो आहे। इम्पोर्टेंट सरकार इमरान खान के कोर्ट में पेशी के दौरान मारण चाहे थी, पर ॾे कुवतूं ऐं मौजूदा वफ़ाक़ी सरकार इमरान खान के अदालत में मारण लाइ जतन कया आहिनि। अस्सलाम वालेकुम जी, मां तव्हांजी पंहिंजी शैला ॻोल्हे मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त सूमरो वॉलपेपर शॉप हैदराबाद कासमाबाद मेन में दुकान खुली वई आहे ऐं राब्ते जे लाइ रांझण अली सूमरो। जीअं तव्हां पंहिंजे घर में वॉलपेपर्स वग़ैरह लॻारायो था या डेकोरेशन जो खोड़ सारो कमु करारायो था त यकीनन नंबर ते तव्हां राब्तो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।